औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह साईं फरमाए थो सूरह अल क़मर आयत नंबर मां न लिखी आहे, छो त इहा आयत क़ुरान शरीफ़ में उन सूरह क़मर में बार बार आयल आहे, इन करे जो मां नंबर न लिखियो आहे, छो त कई दफ़ा रिपीट थियल आहे। आयत जो तर्जुमो आहे, ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं। पोइ आहे को नसीहत वठण वारो, ऐं ब्रेकेट में मां पंहिंजी सहूलियत लाइ लिखियो आहे त हीअ आयत बार बार आयल आहे, इन करे मां हिन जो नंबर न लिखियो आहे। हीअ ॾिसो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। इहा हिते आयल आहे हिकु दफ़ो, ऐं इलाही दफ़ा आहे वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, आहे को नसीहत वठण वारो? त ईअं इलाही दफ़ा हिते वरी वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, इहा हिन में आयत सूरह क़मर में बार बार रिपीट थियल आहे। अल्लाह साईं बार बार इहो फरमायो आहे त ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो? अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, सूरह क़मर, ऐं बार बार इहा आयत रिपीट थी आहे। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो? बार बार आहे को नसीहत वठण वारो? आहे को नसीहत वठण वारो? तव्हां यकीन कयो त मां हिकु दफ़ो एॾो इन ते मां ॾकी ऐं रोई चुकी आहियां त अल्लाह साईं जो सॾु आवाज़ अचे थो, आहे को नसीहत वठण वारो? पियो थो सॾे असांखे, रब साईं असांखे दावत थो ॾे, असांखे इनवाइट थो करे त हे आसान क़ुरान आहे तव्हांजे लाइ, तव्हां इन मां नसीहत वठो, ॾुखियो न आहे। ॾिसो, आम तरह इहो हूंदो आहे त भई क़ुरान जी तालीम हासिलु करणु ॾुखियो कमु आहे, बिल्कुलु बि ॾुखियो कमु न आहे। जॾहिं अल्लाह साईं पाण फरमायो आहे त इनखे क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो? त ॻाल्हि इहा आहे त रुॻो दिलि सां, पूरे इरादे सां, नेक नियतीअ सां अगरि इनखे वेही पढ़िजे, ऐं पहिरियों त तकड़ में ज़रूरत बि न आहे त तव्हांखे को उस्तादु हुजे, तव्हां वटि हिकिड़ो सुठो सही तर्जुमो हुजे उन ॿोलीअ में जंहिंमें तव्हां पढ़ी सघो था, पहिरियों त उनखे पाण पढ़ो। मां ही जॾहिं खां क़ुरान तर्जुमे सां पढ़णु शुरू कयो आहे ऐं आयतुनि जा तर्जुमा लिखणु लॻी आहियां, त हीउ मुंहिंजो टियों दफ़ो आहे जो मां तर्जुमो पढ़ां थी, ऐं हर दफ़े मूंखे का न का नई ॻाल्हि दिलि सां लॻंदी आहे, का न का नई शइ मूंखे सम्झ में ईंदी आहे, ऐं मां सिखंदी आहियां। त असां पहिरियों त इहो पाण ई करे सघूं था, क़ुरान पढ़णु ॾाढो आसानु आहे, बिल्कुलु बि मुश्किल न आहे। ऐं सवाइ इन जे त के जेके शरीयत जा कानून आहिनि या अहिड़ियूं ॻाल्हियूं, उहे त पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि न सम्झण जे लाइ, जॾहिं के शरई मसइला हुजनि, पर जेका असांजी रोज़मर्रा ज़िंदगी आहे उन जे बारे में जेके असांखे हिदायतूं ॾिनल आहिनि, हुकुम ॾिनल आहिनि, उहे तमामु आसान लफ़्ज़नि में आहिनि, तमामु खोले सवला करे अल्लाह साईं असांजे लाइ बयानु कया आहिनि, त जीअं असांखे सम्झ में अचनि, ऐं सम्झ में ईंदा त अमल करणु आसानु थींदो असांजे लाइ। ऐं बार बार इहो रिपीट करणु त आहे को नसीहत वठण वारो? अल्लाह अकबर। ऐं असां सभु ग़फ़लत में ॿुॾल आहियूं, गाफ़िल आहियूं, अंध आहियूं, बेसम्झ आहियूं, बेवकूफ़ आहियूं, बल्कि त हिकिड़ी वाज़े खुलियल नसीहत, हिकिड़ो हिदायत जो किताबु, हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो पूरो नमूनो अल्लाह साईं असांखे ॾिनो आहे, ऐं असां उन मां को सबक़ु नथा वठूं, असां उन मां कुझु नथा पिरायूं, असां उन मां कुझु नथा सिखूं। इन खां वॾी बदनसीबी ॿी असांजी कहिड़ी हूंदी? हर नंढे खां नंढी ॻाल्हि रोज़मर्रा ज़िंदगीअ जी, खाइण जे बारे में, पीअण जे बारे में, पाइण जे बारे में, कंहिंजे घर वञण जे बारे में, हिक ॿिए सां मिलण जे बारे में, हिक ॿिए सां रवैयो रखणु, सलूक करण जे बारे में, अलाह जा हुकुम मञणु, बंदनि जा जेके हक़ आहिनि असां ते, हिक ॿिए ते, मख़लूक जा जेके हक़ आहिनि इंसान ते, उन्हनि जे बारे में, ऐं ख़र्च कीअं कजे, कमाई कहिड़ी हुजे, हलाल कहिड़ो आहे, हराम कहिड़ो आहे, केॾो त अल्लाह साईं हर शइ आसान लफ़्ज़नि में असांखे सम्झाई आहे। पर जॾहिं असां अंधा ॿोड़ा गूंगा थी वेही रहंदासीं ऐं हिन पाक किताब खे खोलींदासीं ई न, पढ़ंदासीं ई न, त पोइ कीअं सम्झ में ईंदो, पोइ कीअं नसीहत वठिबी? त आहे को नसीहत वठण वारो? ॾिसो,
जॾहिं कोई ॿोॾ अचे या तूफ़ान अचे या कोई बि अहिड़े मौसम जो को ख़तरो हूंदो आहे, भई शदीद बारिशूं थींदियूं, हेॾा मींहं वसंदा, जॾहिं इहो अनाउंस कयो वेंदो आहे, इहो ऐलान कयो वेंदो आहे त हे कुझु अहिड़ी आफ़त अचणी आहे, त पोइ उन महिल असां केॾा पंहिंजा एहतियाती तरीक़ा अख़्तियार कंदा आहियूं। डिॼी वेंदा आहियूं न त असांजो नुक़सानु थींदो, ज़्यान थींदो, जान वञी थी सघे, माल वञी थो सघे। सभिनी खां पहिरियों त पाण खे बचाइण जी कोशिशि कंदा आहियूं त कंहिं महफ़ूज़ जाइ ते मुंतक़िल थी वञूं, मतां मींहं अचनि, या खाधो खुराक दवा ज़रूरत जूं शयूं उहे, या जीअं अक्सर ईअं थींदो आहे त भई समुंड में तूफ़ान अची थो सघे त पोइ ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहियूं असां, या जेके सामूंडी इलाइक़नि जे भरिसां रहनि था उहे थोरा उतां शिफ्ट थी वेंदा आहिनि। यानी जॾहिं असांखे हिते दुनियावी कंहिं बि मुसीबत आफ़त जी का वॉर्निंग मिलंदी आहे, का ॼाण मिलंदी आहे अॻुवाट एडवांस में, असां फ़ौरन अलर्ट थी वेंदा आहियूं ऐं उनखां बचण जा असां पूरा जेके आहिनि उपाउ वठंदा आहियूं। पोइ क़ुर शरीफ़ में त असांखे घणो कुझु ॿुधायो आहे हिन दुनिया जे बारे में, आख़िरत जे बारे में, उन अबदी ज़िंदगीअ जे बारे में। असांखे बुरो भलो सेखारियो वियो आहे, गुनाह सवाबु ॿुधायो वियो आहे, जाइज़ नाजाइज़ जी पूरी ख़बर ॾिनी वई आहे, ऐं गुनहगारनि जो अंजाम असांखे ॿुधायो वियो आहे त छा थींदो, मग़रूरनि जो अंजाम छा थींदो, कंजूसनि जो अंजाम छा थींदो, ऐं जेके नेक हूंदा, सख़ी हूंदा, ऐं जेके अलाह जा फ़र्मा बरदार हूंदा, जेके अलाह जे हुकमनि ते हलंदा, उन्हनि जो अंजाम छा थींदो। पोइ असांखे जॾहिं इहो सभु कुझु खोले ॿुधायो वियो आहे हिन फ़ानी दुनिया जे बारे में बि, ऐं उन अबदी आख़िरत जी जेका ज़िंदगी हूंदी उन जे बारे में बि, पोइ असां छो नथा अकुल सिखूं? उन जे लाइ त असां को एहतियाती तदबीर नथा कयूं। ऐं जेकॾहिं ॾिसो मिसाल जे तौर ते दुनियावी इम्तिहान आहे, पेपर था थियनि, ऐं असांखे ख़बर पइजी वञे त सुभाणे जेको पेपर आहे उन में पहिरियों सुवालु हे त लाज़मी ईंदो, पोइ असां केॾी पकी तयारी कंदासीं उनजी, छो त असांखे ख़बर पइजी वई आहे त पहिरियों सुवालु इहो ई आहे ऐं इहो लाज़मी सुवालु आहे। पोइ मरण खां पोइ असांखां पहिरियों सुवालु निमाज़ जो कयो वेंदो त छा असां निमाज़ पाबंदीअ सां पढ़ूं था, जेको क़ुर में बार बार हुकुम ॾिनल आहे, निमाज़ पढ़ो ऐं उन सां गॾु गॾु ज़कात ॾियो। अलाह तौफ़ीक़ ॾे सभिनी खे इन्हनि हुकमनि ते हलण जी। हिदायत अची वई आहे, हिदायत जो ही किताब असांजे हर घर में मौजूदु आहे। हिदायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अलाह साईं जे तरफ़ां मुकमिल करे विया, हिदायत मौजूदु आहे असां वटि। तौफ़ीक़ घुरिजे, ऐं तौफ़ीक़ जी बि सिर्फ़ु दुआ न आहे घुरणी त अलाह साईं तौफ़ीक़ ॾे, उन जे लाइ कोशिशि बि करणी आहे। दुआ घुरी हथ पेर छॾे वेही न रहिबो, दुआ घुरण सां गॾु गॾु कोशिशि बि कबी इन हुकमनि ते हलण जी। हिन पाक कलाम मां, हिन क़ुर मां, अलाह जे हिन खुली दावत मां नसीहत वठण जी कोशिशि बि करणी पवंदी, ऐं अलाह साईं उन्हनि जी मदद कंदो आहे जेके कोशिशि कंदा आहिनि। जेको पंहिंजो हाल पाण बदिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि, अलाह उन्हनि जो साथ ॾींदो आहे, उन्हनि जी हालति बदिलाइण में उन्हनि जी मदद कंदो आहे। इहो बि अलाह साईं फरमायो आहे त कंहिं क़ौम जी हालति अलाह तेसि ताईं नथो बदिलाए जेसि ताईं उहो पाण पंहिंजी हालति न बदिलाए। यानी अगरि इहो सोच करे वेही रहो त हे त मुश्किल आहे, मूंखां त थींदो ई कोन, उहो कॾहिं बि न थींदो। पहिरियों खां ई अगरि इरादो न आहे कुझु करण जो, अॻु में ई नेगेटिव सोच, नेगेटिव ख़्यालु अचे थो। पर जेकॾहिं हिमत कबी, अलाह ते आसिरो रखिबो, पंहिंजी पूरी महिनत कबी, पूरी कोशिशि कबी जंहिं बि मक़सदु लाइ, त उन में अलाह बि मदद कंदो। पोइ जेकॾहिं अलाह जे हिन कलाम खे पढ़णु, सिखणु ऐं सम्झण जी कोशिशि कबी त अलाह कीअं न मदद कंदो। मूंखे त यकीन कयो, मुंहिंजी दिलि अकी थी वञे जॾहिं इहा मां सूरह कमर पढ़ंदी आहियां, इहा आयत बार बार रिपीट थींदी आहे त आहे को नसीहत वठण वारो। इंसान छो नथा सम्झनि, छो नथा ॿुधनि? क़ुर ॾाढो आसान आहे, सवाइ कुझु शरई कानूननि जे ऐं शरई मसइलनि जे, जेके बि असां सां रोज़मर्रा ज़िंदगी में हर वक़्तु न आहिनि थींदा, उहे कॾहिं कॾहिं जा मसइला आहिनि। पर जेका असां आम ज़िंदगी रोज़ानो गुज़ारियूं था, उन जे लाइ जेके हुकुम हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि तमामु आसान आहिनि। इहो ई असांजे ॿिन्ही जहाननि जी भलाईअ जो सबबु थींदो त असां अलाह जे हुकमनि खे मञूं, अमल कयूं। अमल तॾहिं कंदासीं जॾहिं पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं। अच्छा, असां मञी बि छॾियो, हलो असां मञूं था अलाह साईं जेको चयो आहे सभु बेशक अलाह सदक अलाह लज़ीम, पर पोइ फ़ाइदो उहा ई ॻाल्हि त असां अलाह खे त मञूं था पर अलाह जी हिकु बि नथा मञूं। सो बार बार यकीन कयो, इहा आयत हीअं मुंहिंजे कननि में गूंजंदी आहे ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं। आहे को नसीहत वठण वारो?
हर मामले में, हर मामले ज़िंदगीअ जो नंढे खां नंढो, वॾे खां वॾो रोज़मर्रा जो मामिलो को अहिड़ो न आहे जंहिं ते क़ुर शरीफ़ में न बयानु कयो वियो हुजे, जंहिंजे बारे में असांखे गाइड न कयो वियो हुजे, जंहिंजे बारे में असांखे हिदायत न ॾिनी वई हुजे। सभु कुझु ॿुधायल आहे। असां लापरवाह आहियूं, असां गाफ़िल आहियूं, असां ध्यानु नथा ॾियूं। अलाह त बार बार सॾे थो असांखे, आहे को नसीहत वठण वारो। अलाह असांखे उन्हनि में शामिल करे जेके हिन पाक कलाम मां नसीहत वठण वारा हुजनि। आमीन।